नसीराबाद में गाढ़ टोड़ महंगाई सबब पोरिया तबको ईद की खरीदारी न करे सघियो आहे। संदन चवण आहे त महंगाई सबब पंहिंजो पेट पाले नथा सघूं। रिपोर्ट कर रहा है बशीर लगारी। वही वेचारन विसरी खुशी ऐं ख़रीद ईद उल-अज़हा में बाक़ी कुछ ॾींहं रहिया आहिनि, पर तब्दीली सरकार जे गाटे टोड़ महांगाई सबब हिन वक़्त ताईं ईद की खरीदारी शुरू न थी सघी आहे, जंहिं करे नसीराबाद शहर जूं बाज़ारूं वीरानी जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि। त ॿिए तरफ़ वरी पोरियत तबको ईद की खरीदारी करण त परे जी ॻाल्हि, पर ज़िंदगी जो गाॾो गिणण लाइ परेशान आहिनि। का शइ जी सहूलियत न आहे साईं, असांखे वरी महांगाई करे छॾिया इमरान खान। असां छा कंदासीं? हक़ सच असां चवंदा कंहिंखे वणंदासीं न। पाणीअ जो मुल्ह ई न आहे, बाक़ी किरायो खणण जा का शइ वठि त महांगी चौंपल वठि जी 300 रुपया। हाणे ग़रीब माण्हू चौंपल पाए या ईद करे। माण्हू ईद जी यादगिरी कान्हे का, ॿार हीअं त कुॾ जो कमु मज़ूरी कयूं जा, ईद जी का यादगिरी कान्हे त ईद चवंदा त अरबा त ईद असांखे त ख़बर बि न आहे त अरबा केॾांहुं थी अचे। असां पेट पाले नंढड़ा बच्चा मज़दूर माण्हू ईद जी का ॻाल्हि ई कान्हे का। हे पेट बि कोन थो पूरो पाले, ईद काॾों यादि आहे। असांखे सफ़ा महांगाई करे छॾिया, पूरी पए कान थी। अटो 60-70 रुपए किलो थी वियो आहे। अटो था वठूं, भाॼी कान्हे, भाॼी था वठूं, अटो कोन्हे। पेट ई पंहिंजो कोन था पाले सघूं, बाक़ी ईद सां कहिड़ी यादि हूंदी। ॾुखियो जान थी वियो आहे ॾाढो, बसि मज़ूरी में पूरी नथी पए, बसि हलाए पियो थो हलाए मिड़े। नसीराबाद जे पोरियतनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि जो चवणु हुयो त मौजूदा तब्दीली सरकार जी महांगाई जे सबबु जेको आहे असां पंहिंजे घर जो चरखो ई नथा सही नमूने हलाए सघूं। त असांखे ईद यादि आहे ई कोन त ईद का थींदी बि सही। कैमरामैन मोहसिन कुते बोडाणो सां गॾु बशीर अहमद लिगारी।